हाँ मम्मी, मथे 3 मिर्च ऐं हेठां 3 मिर्च, विच में लीमो, ठीक है न। ऐं ये दरवाजे चौखट ते बिल्कुल विच ते मथे ॿधा। ये छा था कयो? ए मने लीमो मिर्च, हाँ मम्मी कयांव तो फोन। ए लीमो मिर्च ॿधंदुमि उते दरवाजे, जीअं नज़र न तव्हां लॻे। कॾहिं खां अंधविश्वास जी ॻाल्हियूं करण लॻी आहियो? माना ॻाल्हि ईअं अथई, कॾहिं कॾहिं मतलब काई ॻाल्हि न वणंदी आहे न त पोइ करणी पवंदी आहे, विश्वास हिन ॻाल्हि में रखिणो पवंदो आहे। छाजो? हिकु दफ़ो छा थियो, मां कुआरो हुउमि न, त मां मंझंदि जे टाइम ते तपती उस में घुमण पियो वञा, सेंट हणी पियो वञा। मम्मीअ चई बेटा हेॾी तपती उस में तूं सेंट हणी न वञ, न त भूतड़ी चोटी पवंदे। पोइ छा, मम्मीअ जी ॻाल्हि न मञी, निकतुमि सेंट हणी, रस्ते ते तूं मिली ऐं तोसां प्यार थी वियो, ऐं पोइ शादी थी वई। सॉरी 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 सॉरी।